ओम शांति। अजय मिले तारीख है 14/4/2024। अजय व्यक्त बाबदा रजर वाइस कोर्स 15/3/99 जो कर्मातीत अवस्था ताईं पहुचण लाइ कंट्रोलिंग पावर खे वधायो, स्वराज्य अधिकारी ठहो। अॼु बाप दादा चारो अॼु पंहिंजे राज दुलारे परमात्मा प्यारे ॿारनि खे ॾिसनि पिया। इहे परमात्मा दुलार परमात्मा प्यार ॾाढे थोरे ॿारनि खे प्राप्त थींदो आहे। ॾाढा थोरा अहिड़ा भाग्य जा अधिकारी ठहींदा आहिनि। अहिड़ा भाग्यवान ॿारनि खे ॾिसी बाप दादा बि हर्षित थींदा आहिनि। राज दुलार अर्थात राजा ॿार जो पंहिंजे खे राजा सम्झंदा आहिनि। नाम ई आहे राजयोग, त राजयोगी अर्थात राजा ॿार। वर्तमान समय बि राजा आहियो, भविष्य में बि राजा आहियो। पंहिंजो डबल राज्य पद अनुभव कंदा आहियो। पंहिंजे पाण खे ॾिसो, मां राजा आहियां। राजा अर्थात पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि जो राजा, स्वराज्य अधिकारी आहियां। हर हिकु राज्य कारोबारी असांजे ऑर्डर में कार्य करे थी। राजा जी विशेषता छा थींदी आहे उहो त ॼाणंदा आहियो न। रूलिंग पावर ऐं कंट्रोलिंग पावर, ॿई पावर असां वटि आहिनि न। असां खां पुछो, पंहिंजे पाण खां पुछो कि राज्य कारोबारी सिधा कंट्रोल में हलनि था। पंहिंजे पाण खां पुछो कि राज्य कारोबारी अर्थात स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं पूरो राज्य असांजे कंट्रोल में हले थो। हाणे असां मन खे चऊं शांति थी वञे, परम धाम में बाबा वटि बुद्धि हली वञे, त इहे चेक करो कि राज्य कारोबारी सिधा कंट्रोल में हलनि था। बाप दादा ॿारनि जी कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर खे चेक पिया करनि त ॿुधायो छा ॾिठो हूंदो। हर हिकु ॼाणंदो आहे। बाप दादा ॾिठईं कि हाणे बि अखंड राज्य अधिकारी सभी न आहे। बाप दादा ॾिठईं कि हाणे बि अखंड राज्य अधिकारी सभी न आहिनि। अखंड विच विच में खंडित थींदो आहे। छो अखंड न आहे, विच विच में खंडित थींदो आहे? छो थींदो आहे बाबा पुछनि था। सदा स्वराज्य जे बदिले राज्य में खंडित राज्य बदिले सदा स्वराज्य बदिले राज्य बि खंडित करे ॾींदा आहियो। छो करे ॾींदा आहियो बाबा असांखां पुछनि था। पर राज्य जी निशानी आहे, इहे कर्मेंद्रियूं पर अधीन थी वेंदियूं आहिनि। माया जे राज्य जे प्रभाव अर्थात पर अधीन थियणो आहे। माया जे राज्य जो प्रभाव अर्थात पर अधीन थियणो आहे। ये कर्मेंद्रियूं पर अधीन थी वेंदियूं आहिनि। राज्य जी निशानी आहे, पर राज्य जी निशानी आहे कर्मेंद्रियूं पर अधीन थी वेंदियूं आहिनि। माया जे राज्य जो प्रभाव अर्थात पर अधीन थियणु। वर्तमान समय मिनॉरिटी त ठीकु आहिनि, लेकिन मेजॉरिटी माया जे वर्तमान समय जे विशेष प्रभाव में अची वेंदा आहिनि। जो आदि अनादि संस्कार आहिनि, हिन जे विच विच में मध्य अर्थात द्वापर खां हाणे ताईं जो संस्कार जे प्रभाव में अची वेंदा आहिनि। स्व जे संस्कार ई स्वराज्य खे खंडित करे ॾींदा आहिनि। स्व जा संस्कार ई स्वराज्य खे खंडित करे ॾींदा आहिनि। उन्हनि में बि विशेष संस्कार व्यर्थ सोचणु, व्यर्थ समय गंवाइणु, व्यर्थ बोलचाल में हलणु, चाहे ॿुधणु चाहे ॿुधाइणु। हिकु तरफ़ व्यर्थ जा संस्कार आहिनि, ॿिया तरफ़ अलबेलेपन जा संस्कार भिन्न भिन्न रूप सां, भिन्न भिन्न रूप में स्वराज्य खे खंडित करे ॾींदा आहिनि। हिकु तरफ़ व्यर्थ संस्कार, ॿिया तरफ़ अलबेलेपन जा संस्कार भिन्न भिन्न रॉयल रूप में स्वराज्य खे खंडित करे ॾींदा आहिनि। कई बार चईंदा आहिनि कि समय समीप अचे थो, लेकिन जो संस्कार शुरू में इमर्ज न हुया उहे हाणे किथे किथे इमर्ज थी वेंदा आहिनि। वायुमंडल में संस्कार ऐं इमर्ज थी वेंदा आहिनि। हिन जो कारण छा आहे? ये माया जे वार जो हिकु साधन आहे। माया हिन सां ई पंहिंजो ठाहे करे परमात्मा मार्ग सां दिलि शिकस्त ठाहे ॾींदी आहे।
वायुमंडल जे संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि, किथे किथे इमर्ज थी वेंदा आहिनि वायुमंडल जे अनुसार। त वायुमंडल में संस्कार भी इमर्ज थी वेंदा आहिनि, जो कारण छा आहे कि माया जी वार जो हिकु साधन आहे। माया हिन ई सां ई पंहिंजो ठाहे करे परमात्मा मार्ग सां दिलि शिकस्त ठाहे ॾींदा आहिनि। सोचंदा आहिनि कि हाणे त इहो ई आहे, पतो न समानता जी सफलता मिलंदी या न मिलंदी। कोई न कोई ॻाल्हि में जिते कमज़ोरी हूंदी आहे, हुन कमज़ोरी जे रूप में माया दिलि शिकस्त ठाहिण जी कोशिशि कंदी आहे। ॾाढो सुठो हलंदे हलंदे कोई न कोई ॻाल्हि में माया संस्कार ते अटैक करे पुराणा संस्कार इमर्ज करण जे जो रूप रखी करे, कोई न कोई ॻाल्हि में माया संस्कार ते अटैक करे पुराणा संस्कार इमर्ज करण जो रूप रखी करे दिलि शिकस्त करण जी कोशिशि कंदी आहिनि। पोइ सोचंदा आहिनि असां में अञा त ईअं ई आहे, लास्ट में भी सभु संस्कार समाप्त थियण, इन करे कॾहिं कॾहिं रहे हुए संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। लेकिन बाप दादा असां सभी भाग्यवान ॿारनि खे इशारो था ॾियनि, घबरायो न, माया जी चाल खे सम्झी वञो। आलस्य व्यर्थ हिन में नेगेटिव बि अची वेंदो आहे। हिन ॻाल्हियुनि ते हाणे विशेष अटेंशन रखो। हिकु बाबा चवनि था अंत ताईं उहो विदाई वठंदा वेंदा, त ईअं न सोचो अञा ताईं मुंहिंजो संस्कार न वियो आहे, दिलि शिकस्त न थियो। आलस्य व्यर्थ में नेगेटिव बि अची वियो। हिन ॻाल्हियुनि में अटेंशन रखो, सम्झी वञो कि माया जो वर्तमान समय जो वार करण जो साधन आहे। मतिलबु कीअं बि करे असांखे बाबा खे न छॾिणो आहे। बाप्स जे गॾु जो अनुभव, कंबाइनपन जो अनुभव इमर्ज करो। हीअं न कि बाप त आहे ही मुंहिंजो साथ ई त आहे, साथ जो प्रैक्टिकल अनुभव इमर्ज थियणो खपे। बाबा जे साथ जो प्रैक्टिकल अनुभव पंहिंजे जीवन में इमर्ज रूप में रहणो खपे। त इहे माया जो वार न थींदो आहे, माया हार खाई वठंदी। अगरि असांखे बाबा इमर्ज रूप में रहंदो त माया जो वार न थींदो, लेकिन माया हार खाई वठंदी। ये माया जी हार आहे, वार न। सिर्फ़ु घबरायो न, छा थियो, छो थियो, हिम्मत रखो। बाप जे गॾु जी स्मृति में रहो, चेक करो कि बाप जो साथ आहे। साथ जो अनुभव मर्ज रूप में त न आहे, नॉलेज आहे कि बाप साथ आहे, लेकिन नॉलेज सां गॾु साथ बाप जी पावर छा आहे। नॉलेज आहे कि बाप सां गॾु, नॉलेज सां गॾु गॾु बाप जी पावर छा आहे, ऑलमाइटी अथॉरिटी आहे न। त सर्व शक्तियुनि जी पावर इमर्ज रूप में अनुभव करो। सर्वशक्तिवान बाबा मूंसां गॾु आहे, हिनखे चइबो आहे बाप जे साथ जो अनुभव। हिनखे चइबो आहे बाप जे साथ जो अनुभव। अलबेला न ठही वञो, बाप जे सवाइ ॿियो आहे ई केरु, बाप ई त आहे। जॾहिं बाप ई आहे त इहा पावर आहे न, त जॾहिं बाप ई आहे त उहो पावर आहे। जीअं दुनिया वारनि खे चईंदा आहिनि अगरि परमात्मा व्यापक आहे त परमात्मा गुण अनुभव थियणा खपनि, ॾेखारे में ॾियणा खपनि। त बाप दादा बि असां खां पुछंदा आहिनि कि अगरि बाप सां था कंबाइंड आहे त उहो पावर हर कर्म में अनुभव थींदी आहे, ॿियनि खे बि अनुभव थींदी आहे। छा सम्झंदा आहियो डबल पावरफुलनेस, छा सम्झंदा आहिनि? पावर आहे, सदा आहे। पहिरियों क्वेश्चन में त सभी हा कंदा आहिनि, त बाबा चईंदा आहिनि पहिरियों क्वेश्चन में त सभी हा करे ॾींदा आहिनि। डबल फॉरनेस छा सम्झंदा आहिनि? पावर आहे। पहिरियों क्वेश्चन में त सभी हा करे ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं ॿियो क्वेश्चन ईंदो आहे कि सदा आहे, त सोच में पइजी वेंदा आहिनि। त अखंड त न थियो न, तव्हां चैलेंज कंदा आहियो अखंड राज जी स्थापना करूं था। असां छा चैलेंज कंदा आहियूं कि अखंड राज जी स्थापना करूं था या खंडित राज जी स्थापना था करूं? छा था करूं? अखंड आहे न, टीचर्स चयो अखंड आहे, त हाणे ताईं चेक करो अखंड स्वराज्य आहे।
राज्य अर्थात प्रारब्ध सदा जो वठिणो आहे या विच विच में कट थी वञे। टीचर्स चओ अखंड आहे, विच विच में कट त न करिणो आहे न, कोई हर्ज न आहे ईअं करो। कोई ईअं चाहींदा आहियो वठण में त सदा खपे ऐं पुरुषार्थ में कॾहिं कॾहिं हलंदा आहियो, ईअं आहे ईअं आहे। बाबा इहे सभु प्रश्न पुछनि। फॉरनर्स खे छा चईंदा आहिनि न कि पंहिंजे जीवन जी डिक्शनरी में समटाइम समथिंग शब्द कढी छॾियो। फॉरनर्स खे चईंदा आहिनि निमित फॉरनर्स आहिनि, लेकिन बाबा सभिनि जे लाइ चवनि था कि समटाइम समथिंग शब्द कढी ॾियूं। हाणे समटाइम ख़त्म थियो। जयंती बहन खां बाबा पुछे थो, जयंती चओ रिज़ल्ट ॾींदव? त समटाइम ख़त्म आहे जो सम्झंदा आहिनि समटाइम शब्द सदा जे लाइ समाप्त थी वियो, उहो हथु उठायो। ख़त्म थी वियो या ख़त्म थियणो आहे, लंबो हथु उठाइणो आहे। वर्तमान वतन जी टीवी, वतन जी बाबा चवनि था वतन जी टीवी में त असांजी टीवी असांजो हथु अची वियो। वतन जी टीवी में त बाबा चवनि था कि असांजो हथु अची वियो। हितां जी टीवी में सभिनि जा न ईंदा आहिनि। कलयुगी टीवी आहे न, उहो हुते जादुई टीवी आहे, उहो हुते जादुई टीवी आहे। त बाबा चवनि था कि हिन जे लाइ अची वेंदो आहे हुते परम बाबा अव्यक्त वतन में जादुई टीवी आहे। ॾाढो सुठो। पोइ बि ॾाढनि उठायो, उन्हनि खे सदाकाल जी मुबारक हुजे। सुठो आहे। हाणे भारतवासी जेके प्रैक्टिकल सदाकाल स्वराज्य आहे, स्वकर्मेंद्रिय लॉ एंड ऑर्डर में आहिनि, उहा हथु उठायो। पक्को हथु उठाइणो आहे, कचो न उठाइणो आहे कि असांजी हर कर्मेंद्री लॉ एंड ऑर्डर में हलण वारी हुजे। सदा यादि रखिणो आहे कि सभा में हथु उठायो आहे। पोइ बाप दादा खे बाबा चईंदा आहिनि कि पक्को हथु उठायो, कचो न। सदा साथ रखिणो आहे कि सभा में हथु उठायो। सदा यादि रखिजो कि असां सभा में हथु उठायो। पोइ बाप दादा खे ॻाल्हियूं ॾाढी मिठी मिठी ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा तव्हां त ॼाणंदा आहियो कॾहिं कॾहिं माया अची वेंदी आहे, त पंहिंजे हथ जी लाज रखिणो आहे। सुठो आहे। पोइ बि हिमत रखी आहे त हिमत न हाराइणो आहे। हिमत ते बाप दादा मदद बि ॾींदा ई आहिनि। त बाबा चईंदा आहिनि त बि पंहिंजी हिमत सां हथु ठाहियो अथनि, इहे बि सुठो आहे। चईंदा आहिनि बाबा तव्हां त ॼाणंदे कॾहिं कॾहिं माया अची वेंदी आहे, पंहिंजे हथ जी लाज रखिजो। अच्छा, पोइ बि हिमत रखी आहे त हिमत न हारणी आहे। हिमत ते बाप दादा मदद ॾींदा आहिनि। अॼु बाप दादा ॾिठईं कि वर्तमान समय जे अनुसार पंहिंजे मथां हर कर्मेंद्रियनि जे मथां अर्थात स्वयं जी प्रति जो कंट्रोलिंग पावर हुजणी खपे, उहो घटि आहे। वर्तमान समय जे अनुसार पंहिंजे मथां हर कर्मेंद्रिय जे मथां स्वयं प्रति जो कंट्रोलिंग पावर हुजणी खपे, उहो घटि आहे। उहा ॿियो ज़्यादा खपे। बाप दादा ॿारनि जी रूह रियान ॿुधी करे मुस्कुराईंदा आहिनि। ॿार चईंदा आहिनि पावरफुल यादि जे 4 घंटा थींदा न आहिनि। बाप दादा 8 घंटा खां 4 घंटा कई। ॿार चईंदा आहिनि 2 घंटा ठीकु आहे। त ॿुधायो कंट्रोलिंग पावर थी। ऐं हाणे सां अगरि इहे अभ्यास न थींदो त समय ते पास विद ऑनर्स कीअं थी सघंदा, राज्य अधिकारी कीअं ठही सघंदा। ठहिणो त आहे। ॿार हंसदा आहिनि। अॼु बाप दादा ॿारनि जी ॻाल्हियूं ॿुधी बाप दादा खे हसाईंदा बि आहिनि। चईंदा आहिनि ट्रैफिक कंट्रोल 3 मिनट जो न हुजिणो खपे। शरीर खे कंट्रोल ट्रैफिक कंट्रोल 3 मिनट न हुजणु खपनि। शरीर त कंट्रोल थी वेंदो आहे। ॿी त रहींदा आहिनि नाम
मन खे कंट्रोल जो, लेकिन मन त कंट्रोल कॾहिं थींदो आहे कॾहिं न थींदो आहे। कारण छा आहे? कंट्रोलिंग पावर जी कमी। हिन खे हाणे वधाइणो आहे। ऑर्डर करो, जीअं हथ खे मथे उठाइणो चाहियो त उठी वठंदो आहे न, क्रैक न थींदो आहे, त उठाए वठंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि कि उठाए वठंदा आहियूं, हथ क्रैक न थींदो आहे। ईअं मन, इहे सूक्ष्म शक्ति कंट्रोल में अचणी खपे। हीअ सूक्ष्म शक्ति कंट्रोल में अचणी खपे। लाइण ई ऑर्डर करो स्टॉप त स्टॉप थी वञे, सेवा जो सोचो सेवा में लॻी वञे। बाबा चवनि था परम धाम में हलो, परम धाम में हलो तो परम धाम में हली वेंदा। सितारा बाबा चवनि था कि ऑर्डर करो स्टॉप त स्टॉप थी वञे, सेवा जो सोचो तो सेवा में लॻी वञे, परम धाम में हलो तो परम धाम में हली वञे, सूक्ष्म वतन में हलो त सेकेंड में हली वञे। जो सोचो वो ऑर्डर में अचे। हाणे हिन शक्ति खे वधायो, नंढा वॾा संस्कार में युद्ध में समय न गवायो। अॼु हिन संस्कार खे बजायो। कल्ह बाबा जी कोई गुण ॻाल्हियूं यादि कयूं। बाबा चवनि था कि सूक्ष्म वतन में हलो त सेकेंड में हली वञे, त सोचो उहो ऑर्डर में आहे। हाणे हिन शक्ति खे वधायो, नंढा नंढा संस्कारनि में युद्ध में समय न गवायो। अॼु हिन संस्कार खे बजायो, कल्ह हुन खे बजायो। कंट्रोलिंग पावर धारण करो त अलॻि अलॻि संस्कार में टाइम न वेंदो। त छा थींदो, हिकु सेकेंड में अशरीरी थी वेंदासीं न, त असांजे ॾाढा ॻाल्हियूं भस्म बि थी वेंदियूं। न सोचणो आहे, न त कंट्रोलिंग पावर धारण करो त अलॻि अलॻि संस्कार में टाइम न लॻंदो आहे। न सोचणो आहे, न करिणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, स्टॉप, बस स्टॉप। न सोच, भले ॿुधाए में ईंदे, लेकिन असांजो बुद्धि योग बाबा वटि ई हुजिणो खपे। त कर्माती ठहिणो। बाप दादा बि चवंदा आहिनि तव्हां बि स्टॉप थी वञो। इहे कर्मातीत अवस्था ताईं पहुचण जी विधि आहे। बाबा चवंदा आहिनि स्टॉप थी वञो, इहे कर्मातीत अवस्था ताईं पहुचण जी विधि आहे। त कर्मातीत ठहिणो आहे न। बाप दादा बि चवंदा आहिनि तव्हांखे ई त ठहिणो आहे, ॿियो कोई खे न। तव्हां ई त आहियो, तव्हांजी ई हथ, तव्हांखे ई साथ वठी वेंदमि न। लेकिन कर्मातीत अवस्था प्राप्त करे वठो। साथ हलंदव या पुठियां ईंदव। हाणे त बाबा चवनि था इहे त ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था। बाप दादा चवंदा आहिनि कि तव्हांखे ई त ठहिणो आहे, ॿियो कंहिंखे न। तव्हां ई त आहियो, तव्हांखे ई साथ में हलणो आहे। लेकिन कर्मातीत खे वठी वेंदमि न। साथ हलंदव या पुठियां ईंदव। त सभिनि चयो साथ हलंदासीं। त ॾाढो सुठो चयो, साथ हलंदव, हिसाब चुक्तू कंदव, हिन में हा जी न चइणो। बाबा चवंदा आहिनि कि साथ हलणो अर्थात साथी ठही करे हलणो। साथ हलंदासीं, हिसाब किताब चुक्तू कंदासीं। सभिनि चयो न हा साथ हलंदासीं, हिसाब किताब चुक्तू कंदासीं। हिन में हा जी न चयो, मतिलबु हिन में हा छो था चओ। कर्मातीत ठही करे साथ हलंदासीं। साथ हलणु अर्थात साथी ठही करे हलणु। जोड़ी त सुठी खपे या लंबी छो नंढी खपे, समान खपे त कर्मातीत ठहिणो आहे। त छा कंदव? हाणे पंहिंजो राज्य सुठी रीति सां संभालो। रोज़ पंहिंजी दरबार लॻायो। राज्य अधिकारी आहियो न, त पंहिंजी दरबार लॻायो। कर्मचारियुनि सां हालचाल पुछो, चेक करो ऑर्डर में आहिनि। ब्रह्मा बाप बि रोज़ दरबार लॻाई। कॉपी आहे न, इन्हनि खे ॿुधाइणो आहे, ॾेखारिणो आहे। ब्रह्मा बाप बि महिनत कई, रोज़ दरबार लॻाई। ब्रह्मा बाबा रोज़ बि महिनत कई, रोज़ दरबार लॻाई, तॾहिं कर्मातीत ठहिया बाबा।
त हाणे केतिरो टाइम खपे या एवर रेडी आहियो। हिन अवस्था सां सेवा बि फास्ट थींदी। छो हिकु ई समय ते मन सां वाचक शक्तिशाली संबंध संपर्क में चाल ऐं चहिरो शक्तिशाली इहे हिकु ई बाबा चवनि था कि ॾिसो हिन अवस्था सां सेवा बि फास्ट थींदी। हिकु ई समय टई सेवा ॾाढी शक्तिशाली रिज़ल्ट निकिरंदो। ईअं न सम्झो कि साधना में सेवा घटि थींदी आहे, न, सफलता सहज अनुभव थींदी। ऐं सभी जो बि सेवा जे निमित्त आहिनि, अगरि संगठित रूप में अहिड़ी सेवा ठाहींदा, अहिड़ी स्टेज ठाहींदा आहियो त महिनत घटि ऐं सफलता ज़्यादा आहे। अगरि संगठित रूप में असां अहिड़ी अवस्था ठाहींदा आहियूं, मतिलबु सर्व कर्मेंद्रियूं पंहिंजे कंट्रोल में हुजनि, त महिनत घटि सफलता ज़्यादा मिलंदी आहे। त विशेष अटेंशन कंट्रोलिंग पावर खे वधाए, संकल्प समय संस्कार सभी कंट्रोल में हुजनि। ॾाढो बार बाप दादा चयो अथई तव्हां सभु राजा आहियो, जॾहिं चाहियो जीअं चाहियो जिते चाहियो जेतिरो समय चाहियो अहिड़ो ईअं मन बुद्धि लॉ एंड ऑर्डर में रहे। तव्हां चईंदा आहियो न, तव्हां चईंदा बाबा खे चईंदा आहिनि कि त विशेष अटेंशन रखो। ॾाढा बार बाप दादा चईंदा आहिनि कि तव्हां सभु राजा आहियो, जॾहिं चाहियो जीअं चाहियो जिते चाहियो जेतिरो समय चाहियो ईअं मन बुद्धि लॉ एंड ऑर्डर में हले। तव्हां चओ न करिणो ऐं पोइ बि थिए थो करे था त इहे लॉ एंड ऑर्डर न थींदो। त स्वराज्य अधिकारी पंहिंजे राज्य खे सदा प्रत्यक्ष रूप में लाइणो आहे न, लॉ बि रहे लेकिन बाप दादा चई सदा शब्द अंडरलाइन करो। बाप दादा हाणे लास्ट में ईंदा, हाणे हिकु टर्न में रिज़ल्ट पुछंदा, 15 ॾींहं थींदा आहिनि त 15 ॾींहंनि में कुझु त ॾेखारे या न। टीचर्स चयो 15 ॾींहंनि जी रिज़ल्ट थींदी। अच्छा, मधुबन वारा 15 ॾींहंनि में रिज़ल्ट ॾेखारींदा? सभिनि चयो हा जी। हाणे हथु ठाहियो, कोशिशि वारा हथु ठाहियो। बाबा चवनि था जेका कोशिशि कंदा उहा हथु ठाहियो। या आंसर हो बाबा कोशिशि वारा जेका आहिनि उहा हथु उठायो। ज्ञान सरोवर शांतिवन वारा उठो। बाप दादा मधुबन ज्ञान सरोवर शांतिवन जे मुख्य निमित्त भाउ भेणनि खे साम्हूं सॾु कई। बाप दादा त सभिनि जो साक्षात्कार कराइण लाइ सॾु कई। तव्हां माण्हुनि ॿारनि खे ॾिसी करे सभी ख़ुशि थींदा आहिनि। हाणे बाप दादा चाहींदा आहिनि उहो ॿुधाइनि था, चाहे पांडव भवन, चाहे शांतिवन, चाहे ज्ञान सरोवर, चाहे हॉस्पिटल, 4 धाम आहिनि न, 5 नंढो आहे। चारों ई धाम बाप दादा जी हिकु आश आहे। बाप दादा 3 मास जे लाइ चारों धाम में अखंड निर्विघ्न बाबा चईंदा आहिनि कि बाप दादा 3 मास जे लाइ चारों धाम में अखंड निर्विघ्न ऐं अटल स्वराजधारी राजाउनि जी रिज़ल्ट ॾिसणु चाहींदा आहिनि। 3 मास हिते हुतां खां कोई बि ॿियूं ॻाल्हियूं न ॿुधण में अचणी खपनि। सभु स्वराज्य अधिकारी नंबर 1। त छा 3 मास में अगरि बाबा चईंदा आहिनि 3 मास में अहिड़ी रिज़ल्ट थी सघंदी आहे? निर्वैर भाई सां पुछी, पांडवनि जी तरफ़ सां तव्हां ॿुधायो। थी सघंदी आहे दादी, त आहे लेकिन साथ में इहे त साम्हूं वेठा आहिनि, सभु आहिनि, थी सघंदो आहे। दादी चईंदी आहे दादी चयनि कि हा थी सघंदी आहे, लेकिन पांडव भवन वारा वेही उहा हथु उठाए। जो पांडव भवन वारा वेठा आहिनि उहा हथु उठाए। थी सघंदो आहे। अच्छा, मानो कोई कमज़ोर आहे, हुनजो कुझु थी वेंदो आहे, पोइ तव्हां छा कंदव? तव्हां सम्झंदा आहियो साथ वारनि खे बि साथ ॾींदे हुए रिज़ल्ट कढंदासीं। तव्हां सम्झंदा आहियो कि साथ वारनि खे बि साथ ॾींदे हुए रिज़ल्ट कढंदासीं। एतिरी हिमत रखंदा आहियो?
थी सघंदो आहे या सिर्फ़ु पंहिंजी हिमत आहे। ॿियनि जी ॻाल्हि खे बि समाए सघंदा आहियो, उन्हनि जी ग़लती समाए सघंदा आहियो, वायुमंडल में फैलायो न समायो, एतिरो करे सघंदा आहियो। ज़ोर सां चओ हा जी, मुबारक हुजे। 3 मास खां पोइ रिज़ल्ट ॾिसंदासीं। कंहिं बि स्थान सां कोई रिपोर्ट न अचणी खपे। हिकु ॿ खे वाइब्रेशन ॾेई समाए ॾियणो आहे ऐं प्यार सां वाइब्रेशन ॾियणो आहे। भॼन त हिकु ॿ खे सम्झानी करे हलंदा हलो। बाबा चईंदा आहिनि कि अच्छा मानो कोई कमज़ोर आहे, उनखे कुझु थी वञे त तव्हां छा कंदव? तव्हां सम्झंदा आहियो साथ वारनि खे बि साथ ॾींदे उहे रिज़ल्ट कढंदासीं। एतिरी हिमत आहे, थी सघंदो आहे या सिर्फ़ु पंहिंजी हिमत आहे। ॿिए जी ॻाल्हि खे समाए सघंदा आहियो, हुन जी ग़लती समाए सघंदा आहियो, वायुमंडल में फैलायो न समाए ॾियो, एतिरो करे सघंदा आहियो। ज़ोर सां चओ हा जी, मुबारक हुजे। 3 मास खां पोइ रिपोर्ट ॾिसंदासीं। कंहिं बि स्थान सां कोई रिपोर्ट न अचणी खपे। हिकु ॿ खे वाइब्रेशन ॾेई समाए ॾियणो, प्यार सां वाइब्रेशन ॾियणु। हिकु ॿ खे वाइब्रेशन ॾेई उन्हनि जी कमी कमज़ोरी खे समाए छॾो, प्यार जा वाइब्रेशन ॾियणो आहे। झगड़ो न थियणो खपे। ईअं ई डबल विदेशी बि रिज़ल्ट ॾिसंदा आहिनि। सभिनी खे ठहिणो आहे। डबल विदेशी जो सम्झंदा आहिनि पंहिंजे सेंटर ते साथियुनि सां गॾु 3 मास जी रिज़ल्ट कढंदा हुआ हथ ठाहियो। जो सम्झंदा आहिनि कोशिशि कंदासीं करे न सघंदासीं, उहा कोई करे न सघंदासीं। त बाबा चवनि था जेको ॿार चवनि था कोशिशि कंदासीं करे न सघंदासीं, उहो हथ ठाहियो। साफ़ दिलि आहे, साफ़ दिलि वारनि जी मदद बि बाबा दादा स्वयं कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि साफ़ दिलि वारनि जी मदद बि बाबा स्वयं कंदा आहिनि। अच्छा, पोइ बाप दादा सभी जून जे भाउ भेणनि सां हथ उठवाई तथा पंहिंजे स्थान ते खड़ो कई। पहिरियों महाराष्ट्र, पोइ दिल्ली कर्नाटका जा भाउ भेणनि खे खड़ो कई, वाइदो कराई, पोइ यूपी वारनि खे सेवा जी मुबारक ॾिनी। अच्छा, चारों ओर जे स्वराज्य अधिकारी आत्माउनि खे, सदा अखंड राज्य जे पात्र आत्माउनि खे, चारों ओर जे स्वराज्य अधिकारी आत्माउनि खे, अखंड राज्य जे पात्र आत्माउनि खे, अखंड राज्य जे पात्र आत्माउनि खे सदा बाप दादा जे साम्हूं, बाप दादा जे समान कर्माती स्थिति में पहुचण वारा, बाप खे फॉलो करण वारा तीव्र पुरुषार्थी, सदा बाप जे समान कर्माती स्थिति में पहुचण वारा, सदा बाप खे नॉलेज, बाप खे पूरो फॉलो करण वारा तीव्र पुरुषार्थनि खे सदा हिकु ॿ खे शुभ भावना, शुभकामना जो सहयोग ॾियण वारा शुभ चिंतक ॿारनि खे बाबा चवनि था सदा हिकु ॿिए खे शुभ भावना, शुभकामना जो सहयोग ॾियण वारा शुभ चिंतक ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे विघ्नकारी आत्मा के शिक्षक सम्झी उन्हनि सां पाठ पढ़ण वारा अनुभवी मूर्त ठहो। जो आत्माऊं विघ्न विझण जे निमित ठहियूं, उन्हनि जी विघ्नकारी आत्मा न ॾिसो, उनखे सदा पाठ पढ़ाइण वारी, अॻियां वधाइण वारी निमित आत्मा सम्झो, अनुभवी ठाहिण वारा उहो शिक्षक सम्झो। जीअं चईंदा आहिनि न, निंदा करण वारा मित्र आहिनि, त विघ्न खे पास कराए करे अनुभवी ठाहिण वारा शिक्षक उहे शिक्षक आहिनि। इन करे विघ्नकारी आत्मा खे उन दृष्टि सां ॾिसण जे बजाए सदा जे लाइ विघ्ननि खे पार कराइण जे निमित ठहिण वारी, अचल ठाहिण जे निमित सम्झो। इन सां ॿियो बि अनुभव जी अथॉरिटी वधंदी वेंदी।
स्लोगन आहे कंप्लेन जी फाइल ख़तमु करे फाइन ऐं रिफाइन ठहो। सब प्रकार जी कंप्लेन जी फाइल समाप्त करे फाइन और रिफाइन ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।